सांगड़ जा शहरी ऐं पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान मारिजी वियल नौजवान रियाज़ कल्होड़ो जा वारिस पुलिस जी गैर इंसानी ऐं वहशियाणे अमल ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस कूड़े मुक़ाबले में रियाज़ कल्होड़ो खे ॾोहारी ॼाणाए मारियो आहे। पुलिस सरासर कूड़ी आहे। मुंहिंजे साम्हूं ऐं पाण पेट्रोल पंप ते कमु थो कयां, जॾहिं सुबुह जे टाइम 6:07 ते घरां निकितो आहियां त उन में हिकिड़ी मोबाइल 4 मोटरसाइकिल ते सवार, उन खां पोइ पोयां पंजूं लाल हमीद अचे थो ऐं मारे पाड़े में हलियो थो वञे गुलशन लतीफ़ कॉलोनी में, उते वञे थो। उन खां पोइ 6:22 ते साॻियूं वरी वापसी था थियनि। उन में मोबाइल में छोकिरे खे खणंदा, विच में विहारनि था, हेठि विहारनि था ऐं इहे साॻियूं जेके आहिनि 4-5 मोटरसाइकिलूं ऐं इहा मोबाइल वरी वापसी ईंदी ज़िलियारे रोड ते हितां थी छोकिरे खे खणंदा वञनि मुंहिंजे साम्हूं। त इहो सरासर ऐं 25 ते खणी 27 जी राति जो मुक़ाबिलो ॾेखारे थो। मुक़ाबिलो थियो, बड़े भले थी वई, ज़बरदस्त थी वियो त मुक़ाबिलो थियो, वॾो ॾोहारी झलियो अथनि। डाकू धाड़ेल अजीब लक़ब ॾिना विया। ऐं चवंदो धाड़े भला शहरनि में धाड़ेल हूंदा आहिनि छा? कंहिंखां पुछां थो, पुलिस खां पुछां थो त धाड़ेल शहर में हूंदा आहिनि? शहर में त पढ़ियल लिखियल नौजवान जेके हूंदा आहिनि, रेड़ी हलाईंदड़, मज़दूरी कंदड़, उहे हूंदा आहिनि जेको पंहिंजो रोज़गार कनि था। डाकू त हूंदा आहिनि कचे में वञो त अव्हां ख़बर पए त अव्हां कंहिं था वापसी अचो, अव्हां नौजवान जा लाश केतिरा अची विया आहिनि। त ईअं ई इहो जेको चओ था डाकू जेको लक़ब खे ॾियो था, त इहो सिलसिलो ख़तमु थियणु खपे। जेके बि दोस्त लिखनि था डाकू न, ठीकु आहे, नंढड़ा के मासूम के हूंदा, पर रियाज़ कल्होड़ो जेको को अहिड़ो क्रिमिनल रिकॉर्ड कोन जे कूड़ा केस कया सिर्फ़ु पुलिस जी मद में, उहो शायदि ई पुलिस आहे ऐं उन सभिनी केस मां बरी थी चुको आहे। उन खां पोइ पाण AV जी ॾिए थो दरख़्वास्त ऐं शीशन में पंहिंजी तफ़सील ॾिए थो त मूंखे हिन फलाणे मां ख़तरो आहे, मूंखे हाफ़ फ्राई कयो वेंदो। छोकिरो थोरो नशे जो आदी हो, वालदेन सम्झो तव्हां पुलिस में रिपोर्ट कंदसि, 2-3 ॾींहं विहारींदा, उहो ठीकु थींदो, आदत छॾे ॾींदो। जाली मुक़ाबिलो, इन खां पहिरियां हुन छोकिरे जी स्टेटमेंट हुई पई हूंदा जेके जज खे ॾिनई। जज सेशन जज खे ॾिनल आहिनि त मूंखे पुलिस तंग बि करे। 2020 में ऑर्डर जज कयो आहे, हुनखे घुराए, हुननि चयो त हिनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, पुलिस हिनखे तंग न करे। उन खां पोइ 2020 में 7 महीने में हाफ़ फ्राई जे लाइ हुन दरख़्वास्त ॾिनी आहे त मूंखे पुलिस हाफ़ फ्राई कंदी। उन ते SHO सांगड़ ऐं बुडल मला अची चयो आहे त असीं हाफ़ फ्राई न कंदासीं, स्टेटमेंट ॾेई आहिनि ऐं पुलिस जे तरफ़ां अहिड़ो ऑर्डर न आहे। छो त असां SP जो नालो कयो, 2 ॾींहं खां 3 ॾींहं गुज़रण खां पोइ हुनखे हाफ़ फ्राई कयो थो वञे। ॾिसो हिन जे वालदेन जो बयानु तव्हांजे साम्हूं आयो, पर छोकिरे जो जेको अॼु ज़िंदा न आहे, उन टाइम ज़िंदा हुयो, त हुनजो पंहिंजो बयानु हुयो त मूंखे घुराए झले करे हिननि गोली हई आहे, राइफल जी गोली हई आहे ऐं नाला SHO जे साम्हूं, उहा तव्हांजे वीडियो साम्हूं हूंदी। हिन खां वधीक छा तव्हांखे सबूत खपे, या पुलिस खे कहिड़ो सबूत खपे? जेको माण्हू मरी वियो हुनजो आख़िरी लफ़्ज़ जेके हुआ उहो छा हुआ पुलिस खे? अली नवाज़ कल्होड़ो जो चवणु आहे त हू मुंशियात जे आदि पंहिंजे नौजवान पुट रियाज़ कल्होड़ो जे रवैये सबबि सख़्तु परेशान हो ऐं घर अंदरि रोज़ जे झेड़नि खां तंग अची हुन पंहिंजे पुट खे पुलिस जे हवाले कयो। अली नवाज़ कल्होड़ो चयो त मुंहिंजो ख़्यालु हो त थाणे ते क़ैद रहण सबबि मुंहिंजो पुटु मुंशियात बि छॾे वेंदो ऐं सुधरी पवंदो, पर ज़ालिम SHO मुंहिंजे पुट खे कूड़े मुक़ाबले दौरान गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। छा इहो नशो कंदो, घर मां पैसा वठंदो, असां ॾेई थियासीं, मूं चयो हाणे त तबाह थी वियो आहे। मूं लाले हमीद खे फ़ोन कयो, मूं चयो मूंखे तंग पोइ करे, हिनखे तूं वठी वञ हिनखे वाड़ जेको 2 महीना खनि वाड़ीसि हेॾा वञा त हिन शो छॾे वेंदो ऐं तयारु थी वेंदो, पोइ आउं पंहिंजे वापसि ॾिजे। हिकिड़े ॾींहुं खणी वियो, ॿिए ॾींहुं वियोसांसि, मुंहिंजे पुट खे चालान कर चई शाम जो कंदुसि। ॿिए ॾींहुं शाम जो वियोसांसि, मूंखे छा लॻायां, मुंहिंजो जेको वणी लॻा, मूंखे चयऊं पिस्तौल लॻायांसि, कलाशन लॻायांसि, मुंहिंजो जेको वणी पाणी छुटी ईंदो हलियो। ॿिए ॾींहुं शाम जो ॾिठोमांसि 10 बजे खणी वियो, हीअं मुंहिंजे अखियुनि जे आॾो मुंहिंजे खणी पियो, केबिन ते वेठो सहेल अस्पताल जे साम्हूं, मुंहिंजे अखियुनि जे आॾो खणी वियो, जमाली ते वञी जेको 2-3 फेर करे ऐं हिनखे हणी टंग में ढकाजी कई। ऐं वियुसि मूंखे चई बाबा तूं मूंखे हथ सां ॾिनो, मूंखे माराए छॾी, मुंहिंजी मालिकी त करी आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त मूंसां इहो ज़ुल्म था कनि। नशा हिन खां पैसा वठनि पिया, अॾनि था पैसा वठनि पिया ऐं मवाल हिन खे मारींदा हुआ ऐं हाफ़ फ्राई कंदा हुआ। असां ते कहिड़ो ज़ुल्म कयो अथनि? मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे मूंसां, जज साहिब खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, चीफ आर्मी खे मुंहिंजो इहो ई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, वज़ीर आज़म साहिब खे इहो ई मुंहिंजी अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ख़ुदा रा मूंसां ज़ुल्म आहे, अॼु मूंसां ज़ुल्म थियो आहे, सुभाणे कंहिं ॿिए शहरी सां ज़ुल्म थींदो, वरी सुभाणे ॿिए जो बचो को इहो मंडो थींदो या मरंदो। इनखे बंदि कयो वञे, इनखे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि, मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल नौजवान रियाज़ खे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो, जिते हुन इस्पताल में दम ॾिनो। टाइम न्यूज़ रियाज़ कल्होड़ो जे मौत खां अॻु ऐं मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियण बैदि कयल ॻाल्हि ॿोल करण वारी इहा वीडियो बि हथु करे वरिती आहे, जंहिंमें हू पुलिस जे कूड़े मुक़ाबले में पंहिंजे ज़ख़्मी थियण जो किस्सो ॿुधाईंदे नज़र अचे पियो। वीडियो में रियाज़ कल्होड़ो SHO खे गारियूं ॾींदे बि नज़र अची रहियो आहे। जमाली आए किथे रस्ते ते खणी आ, पोइ हुननि मूंखे उते वञी गोली हई आहे,
ऐसे जो ही सब गॾु आहे मुंची नंढो मुंची सभु वॾो मुंची सभु गॾु आहे पुलिस कई आहे जी हा मूं हथ सां ॿधायो आहे टियों ॾींहुं अॾे में ईंदनि रखी ईंदनि बदल के छा कंदे 5 ॾींहं थिया आहिनि ऑटो वटि आहियां अॼु नओं मथो ॾेई आहे बीमार के सर इलाज करा गोली अंदर पातल आहे व्यास कलोड़ो के वारसनि ऐं शहरनि पारां सांगड़ प्रेस क्लब आॾो लाश सूदो धरणो हणी मुतालबो कयो वियो आहे त कूड़े मुक़ाबले में मुलविस पुलिस एहलकारनि ऐं SHO खे फौरी तौर हटाए हुननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वई।